वफाकी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार, डीज़ल 6 रुपया फ़ी लीटर महांगो, पेट्रोल जी क़ीमत बरक़रार। नाणी वारी वज़ारत जो चवणु आहे त डीज़ल जी नई क़ीमत 284 रुपया 44 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई। पेट्रोल जी क़ीमत 265 रुपया 45 पैसा फ़ी लीटर बरक़रार रहंदी। नोटिफिकेशन जारी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं उर्दन जे शाह अब्दुल्ला विच में मुलाक़ात, मुख़्तलिफ़ लाॻापनि मुख़्तलिफ़ रुख़नि ते ख़यालनि जी ॾेवट। पाकिस्तानी उर्दन जी क़यादत विच में ग़ज़ा अमन माहिदे जे हवाले सां राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। शाह अब्दुल्ला जो फ़ितमी नमूने इस्तेहकाम बरक़रार रखण लाइ पाकिस्तान जे अहम किरदार जो इदराक। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त शाह अब्दुल्ला जो पाकिस्तानी दौरो जटादार दोस्ती जो सबूत आहे। मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं उर्दन जे विच में मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन जे मुफ़ाहमती याददाश्त ते सहियूं बि कई वेयूं। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में फटाकनि जी फैक्ट्री में धमाको, मलबे हेठियां वधीक हिकु लाश हथ, फोतुनि जो अंगु सत थी वियो, 6 माण्हू ज़ख़्मी। ज़ोरदार धमाके सबबि फैक्ट्री जी इमारत मुकमल तौर तबाह। वॾे वज़ीर मुराद शाह ऐं घरू वज़ीर ज़ियासल नजायत धमाके जो नोटिस वरितो। धमाके जी मुकमल ऑडिट कराइण जो हुकुम, इंतज़ामिया खे रिपोर्ट तलब। मेयर काशिफ शोरो जो चवणु आहे त हिकु घर अंदरि ग़ैर क़ानूनी तौरु फटाकनि जी फैक्ट्री क़ाइमु कई वई हुई। फैक्ट्री बाबति कंहिं बि क़िस्म जी NOC जारी न थियल आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। DC ज़ैनुल आबिदीन मेमन जो चवणु आहे त आबाशी खाते जी ज़मीन ते ग़ैर क़ानूनी फैक्ट्री बाबति का बि ॼाण नाहे। वाक़े जी मुकमल जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आंदी वेंदियूं। कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल शुरू, सूबाई वज़ीर नासिर शाह तरफ़ां फेस्टिवल जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह। नासिर शाह जो चवणु आहे त सिंध अमन ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। गूगल ट्रांसलेशन में सिंधी ॿोली जी मौजूदगी सुठी ॻाल्हि आहे। सिंध खे बहितर बणाइण जूं भरपूर कोशिशूं थी रहियूं आहिनि। वधीक रेड ऐं पिंक बसूं आंदियूं पियूं वञनि। सिंध TV नेटवर्क जे सर ते औरत जी आज़ादी सिंधी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़। विप ख़ास में तक़रीब, क़ौमी गीतनि ते रक़्स। बने आक़िल में ख़ानगी स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जी तक़रीब, सिंधी गीतनि ते रक़्स। अगड़ा में सिंधी सक़ाफ़ती मुलाक़ो, सिंध ऐं पंजाब जे पहलवाननि जी ज़बरदस्त दंगल। रूस पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में छिकताण घटाइण लाइ टियाकड़ी जी आछ। रूसी पड़ी वज़ारत जी तर्जुमान मारियाज़ ख़ारबोवा जो चवणु आहे त ख़िते में इस्तेहकाम रूस ऐं आलमी बिरादरी जी तरजीह आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान रूस जा अहम भाईवार आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में सरहदी छिकाइण लाइ सलामती लाइ ख़तरो आहे। सलाह जूं कोशिशूं मुस्तक़िल अमन खे यकीनी बणाए सघनि थियूं। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में आख़िरी फ़ैसिलाती वनडे मैच अॼु थींदी। पाकिस्तान खे 3 मैचनि जी सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में ॿिनि जी सरसी हासिल।